शहदादपुर में ॻोठाणनि शाहपुर चाकर पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिन सिलसिले में ॻोठ पीरल उमराणी, वासिन अज़ीज़ उमराणी, ख़ादिम उमराणी ऐं रज़ाक उमराणी शहदादपुर प्रेस क्लब आदो शाहपुर चाकर SHO यूसुफ वाराई जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आहियूं त देह सेता में 10 एकड़ ज़रई ज़मीन ख़रीद करण बाद सियासी भोतार मछर जी पुलिस ज़रिए हिरासा करे रहिया आहिनि। हुननि चयो त SHO शाहपुर चाकर यूसुफ वाराई सियासी वॾेरनि जी चूच ते सदन ख़िलाफ़ रण ॿाहिरि ॾिनो आहे। घरनि ते पुलिस चढ़ाई करे ज़्यादती करे रहियो आहे ऐं ख़ादिम उमराणी खे नाहक गिरफ़्तार करे चर्च जे कूड़े केस में चालान करे। हुननि चयो त SHO शाहपुर चाकर यूसुफ वाराई नौजवान रज़ाक उमराणी खे ॼाणी वाणी पुलिस मोबाइल जो टक्कर हणण बाद केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾींदे चयो त ॿियनि ज़िलनि में बि FIR दर्ज कराईंदसि। हुननि चयो त असां 6 महीना अॻु हाशिम राजपूत खां ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिं तां वॾेरा नाख़ुशि आहिनि ऐं पुलिस चढ़ाइनि ऐं धमकियुनि सबबि परेशान कयो पियो वञे त जीअं ज़रई ज़मीन तां दस्तबरदार थी वञे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सागड़ खां मुतालबो कयो त पुलिस गिरफ्तारी जो नोटिस वठी SHO शाहपुर चाकर यूसुफ वाराई ख़िलाफ़ महकमानी कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।